अस्सलाम वालेकुम डियर कैंडिडेट्स, शबाना नवाज़ तव्हांजे पंहिंजे चैनल में तव्हां सां मुखातिब आहियां। डियर कैंडिडेट्स, अॼु जो जेको क्लास आहे उनजो मौज़ू जेको आहे मुख़्तलिफ़ शाइरीअ जा किताब ऐं उन्हनि जो लेखक। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त सिंधी अदब सां वाबस्ता मुख़्तलिफ़ सिन्फ़ुनि जा किताब ऐं उन्हनि जे लेखक जा असां क्लास ठाहे रहिया आहियूं। इहा सीरीज़ जारी आहे ऐं उन सीरीज़ जी हिकिड़ी अहम कड़ी शाइरीअ जा किताब आहिनि। हीअ क्लासिस ठाहिण जो हिकिड़ो मक़सदु इहो बि आहे त हिकिड़ो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन ऐं मौजूदा जेके टेस्टूं हलनि पियूं उन लाइ उन में अहिड़े क़िस्म जा सुवाल अचनि पिया। ॿियो हिकिड़े क़िस्म जो ॿियो सुवाल त जीअं ईअं बि आयो आहे त जीअं मिसाल तौरु आतम कहाणी सिंधी अदब में साओपन कारोपन किताब अदब जी कहिड़ी सिंफ़ सां तालुक़ु रखे थो। आतम कहाणी, शाइरी, मज़मून, नावल। त मतिलबु इहा बि तव्हां कोशिशि कजो त थोरो जीअं मूं तव्हांखे ॾिसो इन जे करे ई शाइरीअ जा अलॻि पढ़ाया आहिनि। असां कॾहिं मिक्स किताब बि काफ़ी पढ़िया आहिनि, पर हाणे शाइरीअ जा अलॻि पढ़िया आहिनि, नावलनि जा अलॻि, तहक़ीक़ जा अलॻि, ड्रामनि जा अलॻि, अफ़साननि जा अलॻि। त जीअं तव्हांखे वधीक त अलाह पाक तव्हांजे लाइ आसानी फ़रमाईंदो ऐं जेके तव्हां यादि कंदा ज़ाहिर उहे टेस्ट में अचनि त इन खां वधीक का ख़ुशकिस्मती न आहे। पर जेकॾहिं सुठे तरीक़े सां पढ़ो था त इन खे बि थोरो ॾिसी वठिजो त अदब जो जेको कहिड़ो किताबु आहे उहो कहिड़ी सिंफ़ सां तालुक़ु रखे थो। इन लाइ जो प्रीवियस कुझु टेस्टुनि में अहिड़े क़िस्म जा सुवाल आहिनि। त वधूं था क्लास जे तरफ़। मुंहिंजी धरती एरा महबूब, दरिया खां ॿाहिरि पुष्पा वल्लभ, नेण सजदे में साहिर राहू, माणक मोती लाल अयूब अंसारी। उन खां पोइ सिर वम दखम दखम मरियम मजीदी, सानत जो आवाज़ हुबदार सोलंगी, जीवन तुंहिंजे नाव आज़ाद हुसैन। वरियो रस्म रसण घुरियो जेको आहे उहो नूर शाहीन जो किताबु आहे शाइरीअ जो। ॾात मुंहिंजी ॾोहारी आहे ज़ुबैदा मैतलो, बंदि अखियुनि में आसमान पुष्पा वल्लभ, बंदि अखियुनि में आसमान पुष्पा वल्लभ। उन खां पोइ लोचिन से लहन ऐं मुंहुं में आहीं तूं मेमुण रोशन तबसुम, कैदियाणीअ जूं अखियूं ऐं चंड नूरुल हुदा शाह, कंहिं तारीफ़ जी मुहताज न आहे। उन खां पोइ आउं ग़ज़ल छो न चवां नज़ीर नाज़, रेशमी आवाज़ पारस अब्बास, अणपूरी चादर अत्या दाऊद। उन खां पोइ आहे त प्यासी साभियां जल थियल ख्वाब, प्यासी साभियां जल थियल ख्वाब, राहुनि जा सजदा। इहे किताब आहिनि रुखसाना प्रीत चन्नड़ साहिबा जा, डॉक्टर रुखसाना प्रीत चन्नड़। लफ़्ज़नि भोगियो आहे बनवास सीमा अब्बासी, दर्द जी ख़ुशबू ऐं तूं ई मां हुमेरा नूर, सोचूं सपना ज़िंदगी इदरीस आजिज़ अब्बासी, नौबहार काको भेरूमल ऐं उथां मींहुं उन खां पोइ आहे त उथां मींहुं मलीर ते उहो आहे गोवर्धन भारती जी शाइरी जो किताबु आहे। ॾाहियूं ॾुख ॾिसनि डॉक्टर अर्जुन दास, सॼण नित सोझरो ऐं ज्योतियूं जवाहरनि जूं डॉक्टर अब्दुल मेमुण सिंधीअ जो किताबु आहे। आउं ॾुखनि ॾधी निसार बज़मी, वणजारनि वायूं अब्दुल करीम पली। उन खां पोइ आहे सॼण सफ़र हलिया शेख अब्दुल रज़ाक राज़, काफ़ी इलाही मशहूरु शाइरीअ जो किताबु आहे तालिबुल मौला जो। केतिरनि ई SPSC जे टेस्टुनि में अची चुको आहे, 2-3 जेके मुंहिंजे नज़र मां गुज़रियूं ऐं हाणे बि शायदि जेको रिसेंटली पेपर थिया हुया SPSC HST ऐं SST जा, उन में बि इहो किताबु आयो काफ़ी। तालिबुल मौला जी शाइरी जो किताबु मखदूम अहमद ज़मान तालिबुल मौला। धरतीअ जा गीत न्याज़ हुमायूं, हवा जे साम्हूं ऐं इमदाद आहे रोल ऐं शहर। हवा जे साम्हूं अची चुको आहे इमदाद हुसैनी जी शाइरी जो किताबु प्रीवियस टेस्टुनि में। इमदाद आहे रोल नाले मां ई काफ़ी माण्हू सम्झी वेंदा जंहिंजो सिंधी शाइरीअ ते सिंधी अदब में थोरो दस्तरस हूंदो या ॼाण हूंदी। उन खां पोइ शहर तवील नज़म आहे इमदाद हुसैनीअ जो। हीर रांझो मसनवी आहे फ़क़ीर ग़ुलाम अली जी ऐं मर्तब ॾिनी बेदल मसरूर। कलियात मसरूर जी जेका आहे उहा कलियात मसरूर बेदल मसरूर। ऐं ही रूह ही जज़ीरो हैरत जो, ही रूह ही जज़ीरो हैरत जो शेख अयाज़ जा ग़ज़ल आहिनि, बख़्शल बाग़ीअ मुरतब ॾिना आहिनि। उन्हनि खां पोइ असां वटि कुझु ॿारनि जे लाइ शाइरी आहे जंहिंजा मुख़्तलिफ़ शाइर आहिनि। बालक चंड सितारा ऐं मल्हार सिंधी, मुंहिंजो ॿांगो मुश्ताक गबोल ऐं जाग ओ बालक गोहर सिंधी, जहिड़ा तारा चिलकणा अली दोस्त आजिज़, गीत खेॾूणा ज़ुल्फ़कार सियाल, लफ़्ज़नि जा रांदीका ज़ुल्फ़कार सियाल, मुंहिंजे देस जा ॿार ज़ुल्फ़कार सियाल। इहे 3 किताब ज़ुल्फ़कार सियाल जा आहिनि। उन खां पोइ आहे ख़ुशबू पोपट पंखड़ियूं जावेद सोज़ हालाई, जागो ॿारो बेख़ुद बलोच।
उनखां पोइ आहे ॿोलियूं लोलियूं ॿारनि जूं बेख़ुदि भलो त गुलाबी ॿारनि जा उस्ताद बुखारी जी शाइरी जो किताबु आहे। ॿारनि लाइ शाइरी आहे। रोज़ टिड़नि राबेल अदल सुमरो। पीला गुल पलहांद में अयाज़ गुल जे ग़ज़लनि जी किताबु आहे। ग़ज़ल जो शाइरी जो किताबु आहे। हुन में सभई ग़ज़ल आहिनि। पीला गुल पलहांद में शेख अयाज़। टुटल टुकड़ा वजूद जा अयाज़ अमर शेख। उनखां पोइ आहे कैंडल लाइट नसरी नज़म आहे रहमत पीरज़ादो जो। नेण निहार वायूं सलीम चन्ना जूं। असां अञा सोचूं था नसरी नज़म सलीम चन्ना। ऐं घिटियूं घाव ॾियनि थियूं सलीम चन्ना वाहिनि जो किताबु आहे। उनखां पोइ वरखा निण वसन ग़ज़ल आहे रज़िया सूमरो जो। बयाज़ जेको आहे हमद नात ऐं मनक़बत आहे नियाज़ हुमायूं बेग जा। थर उञारो सिंध सारी ग़ुलाम अब्बास भंभरो। उनखां पोइ आहे रंगीन तन्हाई वायूं ग़ज़ल ऐं शाइरी आहे मंसूर सीताईअ जी। उनखां पोइ उथी और अलाह सी नसरी नज़म आहे शेख अयाज़ जो। ऐं घाट मथां घंघोर घताम में शेख अयाज़ जी शाइरी आहे। वाटूं फुलनि छायूं नसरी नज़म आहे शेख अयाज़ जो। ख्वाबनि जा ख्वाब समी बलोच जे शाइरीअ जो किताबु आहे। फीमेल शाइर आहे समी के बलोच। ख्वाबनि जा ख्वाब। नेण सफ़र में सईद मेमुण। कारे बर में चंड सईद मेमुण। दर्द जूं रातियूं सईद मेमुण। उनखां पोइ वरी हाणे सरताज जागीराणीअ जा कुझु शाइरीअ जा किताब आहिनि। दिल दंबूर वहनि थियूं अखियुनि जे शहर में। सपने में संसार ऐं हुजूम जो दर्द। इहे आहिनि जेके सरताज जागीराणीअ जा। उनखां पोइ आहे त रंग पंहिंजे प्यार जा सतार सुंदर। नींहुं साॻियो निगाहूं सरफराज़ राॼड़। सरफराज़ राॼड़। तूं मां ऐं ख़ुदा साजिद सिंधी। अञा सिंध वे सकारे में सूरज सजावली। ठीकु आहे। अञा सिंध वे सकारे में सूरज सजावली। आवारा आवाज़ सलीम चन्ना। उनखां पोइ शेर हाले पोट जो आहे त कहिड़ो सूर लिकायां ऐं अर्श थो महटे अखियूं शेर हाले पोटो। ख़ुशबू ख्वाब ऐं अचण बंभोर भंभोलिया अली दोस्त आजिज़। हिकु विसाल जा आख़िरी ॾींहं अज़ीज़ गोपांग। अमर साहिर जो आहे त सहरा मुंहुं में साह खणे थो अमर साहिर जे शाइरी जो किताबु आहे। फ़याज़ ॾाहिरीअ जो किताबु आहे त आला नेण बहारुनि जा। उनखां पोइ चंड ककर जी ओट ऐं डॉक्टर फ़याज़ लतीफ़ चंड ककर जी ओट। कोसर बोरड़ो जा ॿ शाइरीअ जा किताब आहिनि ओजागा ऐं शाइर ऐं तूं मुंहिंजो सनम आहीं। ऐं टियों वरी कोसर बोरड़ो मुरतब ॾिनो आहे अमर रागी अमर गीत। गुलगूंधर जा ॿ शाइरीअ जा किताब आहिनि शफ़क़ जे पार ऐं तुंहिंजे आई पिरी गुलगूंधर। उनखां पोइ अमुन मोटाए ॾियो चंड रोए थो। नींहं कयो निर्वार तुंहिंजो ओसियड़ो। ठीकु आहे। नींहं कयो निर्वार इहे टई किताब जेके आहिनि उहे गोहर सिंधीअ जा आहिनि। ऐं तुंहिंजो ओसियड़ो मुनीर सिंधी। यादि बहाना कया माणक मला। सूंहं संसार जी मुश्ताक बुखारी। उनखां पोइ मुश्ताक गबोल जा ॿ शाइरीअ जा किताब आहिनि चूड़ियुनि जो सुॾको ऐं ख्वाबनि जा रंग। मज़हर अबड़ो जो आहे दर्द जे आसपास। ऐं इश्क थो मुंहुं में नचे मुर्तज़ा फुल इश्क थो मुंहुं में नचे। ऐं आस जा गुल शाइरी ऐं मुहबत जा रंग। माणक मोतीअ यादि जा ऐं रांदीको ॿारनि लाइ शाइरी। इहे मल्हार सिंधीअ जा शाइरीअ जा 4 किताब आहिनि। उनखां पोइ सभु फ़्रेब मुख़्तियार जागीराणी। नसीर सूमरो जो नसरी शाइरी जो किताबु आहे त पनो पनो पढ़ला। उनखां पोइ ॿियो आहे 3 फुटीअ जा माकफुड़ा वरखा नेण वसन। ठीकु आहे। इहे नसीर सूमरो जी शाइरीअ जी किताबु आहे। आला दग बरसात में सईद मेमुण। त हीअ हुई अॼु जो क्लास। तव्हांखे कीअं लॻो इन हवाले सां पंहिंजी क़ीमती राय ज़रूरु ॾींदा। शबाना नवाज़ ऑफिशियल सां जुड़ियल रहंदा। चैनल खे सब्सक्राइब न कयो आहे त सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे प्रेस करे नोटिफिकेशन ऑल खे क्लिक करणु न विसारींदा। ऐं क्लास पंहिंजे फ्रेंड सां ज़रूरु शेयर। सिंध सलामत साथ सलामत।